जज केतिरा वांदा कोन आहिनि जो एतिरनि फज़ूल क़िस्म जे पैसनि में पई करे पंहिंजो क़ीमती वक़्तु ज़ाया कनि। असां वटि जेको आहे सो सिंध में ख़ासि तौर सिंधी आर्टिस्ट खे हिकिड़ो ई अवार्ड मिलंदो आहे, लख अला नत अथसि। दोस्तों काफ़ी अरसे खां पोइ इरशाद जागीरानी वरी नट बुल्ट ते अची वियो आहे ऐं चांडे सां गॾु मतिलबु चांडियो बि अॼु हिते आहे, इरशाद जागीरानी बि हिते आहे, असलम भुट्टो बि हिते आहे ऐं हींअर इरशाद जागीरानी मूंखे ॿियो पियो नज़र अचे पहिरियां खां। जागीरानी हवा जी क्या हवा हाणे असां एतिरो मशहूरु थियो ई तोसां हथ बि नथा मिलाए सघूं यार, तो टाइम ई न आहे। हथ मिलाइण जो तालुक मशहूरु हुजण सां न आहे, जेके तव्हांखे ख़ौफ़ आहे कोविड खां पोइ कोरोना हाणे वरी जेको आहे एमिक्रोन बि आई आहे, उन मां तव्हांखे बहुत हुजे त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी हाणे मशहूरु थियण जो तालुक हथ मिलाइण सां न आहे। हथ मिलाए सघूं था न, इमरान चांडी हथ अथव नट बुल्ट ते मां सम्झां थो 1 साल खां पोइ मुंहिंजी हाज़ुरी थी आहे। साल पूरो थी वियो, साल थी वियो पूरो ईअं न। जॾहिं हू गानो कयोसीं मोहबत ईअं कबी आहे, मोहबत ईअं कबी आहे, मोहबत ईअं कबी आहे, उहो गानो जेको मोहबत ईअं कबी आहे इहो को फार्मूलो आहे छा? साईं हाणे तव्हांखे बि सेखारण जी ज़रूरत आहे साईं जी चवंदा आहियूं न बाबा असांजी उमिरि तव्हांजो तजुर्बो, तव्हांजो तजुर्बो तव्हांखे हाणे कहिड़ो सेखारियूं। मोहबत ईअं कबी आहे ऐं हींअर गानो तव्हां कहिड़ो कयो? हाणे ताईं मस्तु जवानी, मस्त जवानी ऐं मोहबत ईअं कबी आहे, इन्हनि ॿिन्ही मां वधीक पॉपुलर कहिड़ो आहे? मस्तु जवानी वधीक माण्हू ॾिठो, तनक़ीद बि कयूं ॾिठूं बि पाण, ऐं जंहिं तनक़ीद कई उन 50 चकर ॾिसी करे ॿिए ॾे फॉरवर्ड कयो। यार इहा शइ मां ॾिठी आहे, अलाए छो मतिलबु चवंदा आहिनि त हे किनी शइ आहे पर उन किनी शइ खे ॾिसण बि वरी बार मां गानो कयो आहे, इश्क कयो दरवेश थियासीं पाण पिरीअ वटि पेश, ॾाढा सुठा बोल, माण्हुनि जे लाइ फ़क़ीरी वेस सुधरायो, वॾी जेका आहे सा माना महिनत सां उहो गानो तयारु थियो पर उनखे कंहिं न ॾिठो। उन खां पोइ मूं गानो कयो पजरंदो मुंहिंजो आहे मन, हिन क़ौम जी किन किन ॻाल्हियुनि ते ॾींदो आहियां कनु, पजरंदो मुंहिंजो आहे मन, ॾाढो सुफ़ियाणो कलाम हुयो। उनखे साल थी वियो, उनजा 17,000 व्यूज़ बनाया। हीअ कलाम जो ॾिनोसीं त 1 कलाक में 1 लख व्यूज़, त पोइ हाणे अवाम खे छा माना ॾिसणु छा थी चए तव्हां पाण ॿुधायो। हा ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा ॿाहिर दोस्त जेकी बि ॾिसनि था उहे बजाए हरभरू तनक़ीद करण थोरो दिलि ते एतिरो रखी ॿुधायो। इन खां वधीक वीडियोज़ तव्हांजे मोबाइल में न हूंदियूं आहिनि, इन खां वधीक फिल्मूं तव्हांजे मोबाइल में न हूंदियूं आहिनि, इन खां वधीक तव्हां हिक ॿिए दोस्तनि खे फॉरवर्ड न कंदा आहियो मैसेजिस या हिकिड़ी ॻाल्हि आहे जी, उन्हनि में इरशाद जागीरानी न हूंदी। मसइलो इहो ई आहे त इरशाद जागीरानी छो आहे, हर को चए थो हिते मां हुजां। असल में न न न इहा ॻाल्हि तोखे असल में इरशाद माण्हू ॾिठो आहे अदीब शाइर ऐं हो शाइर कहिड़ो छा चवंदा आहिनि, कहिड़ो शाइर क्लासिकल टाइप जो शाइर शुरू खां वठी जेका चवंदा बेउरमती सिंधी सकावत या उन जी बेउरमती तॾहिं थिया जॾहिं असां सिंधी वेस में हुजूं हा, माना मुकमल सिंधी लिबास में हुजूं हा, पोइ मां का छेड़खानी कयां पोइ चवंदा हुआ सिंधी सकावत जी बेउरमती करे। हीअ सॼो मॉडर्न टच जो गानो हुयो। असीं चाहियूं था त सिंध अॻु में ई जेको आहे पाण मायूसी जो जेको माण्हू शिकार आहे सिंध में, सिंधी माण्हू ज़हनियत थोरी मटाइनि, थोरो अॻिते वधनि, अलाए किथे दुनिया पुछी नंढी नंढी ॻाल्हियुनि ते। हाणे मूं गानो कयो सिंध तबाह थी वई, सिंध जो तबाह थियणु मुंहिंजे गाने सां हुयो। पाणीअ जो मसइलो माण्हू खां विसरी वियो, ॿिया जेके बिटा मकानी निज़ाम विसरी विया, बेटनि ते कब्ज़ो विसरी वियो, महांगाई विसरी वई। हाणे मूं गानो कयो अलाए छा थी वियो। न पर तव्हां गाने में हिकिड़ो जेको कमु कयो न, हा उहो तव्हां पाणी जेको तव्हां यूज़ कयो हा उहो बेदरीगी यूज़ कयो, माना पाणी खोटने करे थी आहे। ॿियो छा हुयो, असल में असीं चाहियूं था त सिंध कबीली जहिड़ा कबाइली जेके जहिड़ा उन मां निकिरे, कारोकारी कुदुल रस्म मां निकिरे, पथर जे दौर मां निकिरे, थोरो अॻिते थिए। मतिलबु ॾिसो न तव्हां पाण ज़िक्र कंदा आहियूं इमरान साहिबु अक्सर मोहन जे दड़े जो, तहज़ीब असांजी हज़ारे साल पुराणी आहे। भला मूंखे ॿुधायो मोहन जे दड़े जी जॾहिं खोटाई थी उन मां को मीर पीर को मुर्शिद को बोतार को वॾेरो को माना अहिड़ो माण्हू निकितो मुजस्मे मां जेको तव्हां उनखे ॾिसी करे नाचणी जी तस्वीर बल्कि मूर्ति निकिती ऐं उहा संभारा हुई। ऐं संभारा जंहिंखे पाण एवॉर्ड तौर बि इस्तेमालु कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं वॾा एवॉर्ड थींदा आहिनि, उन संभारा जो एवॉर्ड पाण ॾींदा आहियूं, उनखे कपिड़ा बि कान्हनि पाता पाण में चाहियूं माना सही माना में माण्हू ॻाल्हि करे। सो उहे शयूं पाण चवंदा सिंध जी तहज़ीब हज़ारे साल पुराणी। ॻाल्हि ॿुधो, उन क़िस्म जी का संभारा तव्हां वटि आहिनि? साईं ॻाल्हि इहा आहे त हीअ त माण्हू हीअ अफोर्ड नथा कनि त उन क़िस्म जी संभारा करूं था त हूअं पाण चऊं था ॾाढा रोशन कयल आहियूं असां बाबा मोहन दड़े जा वारिस आहियूं। मोहन दड़े में इहे शयूं न हुयूं जेके हाणे तव्हां पैदा करणु चाहियो था। ही कुंद ज़हनी त मां थोरो असल में हिकिड़ी ॿी ॻाल्हि न, जॾहिं हिकिड़ो माण्हू कमेंट कंदो आहे न, मां त हमेशह इहो ॾिठो त हुन कमेंट जे पोयां पोइ सभु ओड़ा ई कमेंट कंदा आहिनि। मूंखे ॿुधायो जेकॾहिं ॻाल्हि आहे साड़ीअ जी
उन में जेकॾहिं किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त उन में दुन ज़ाहिर पिए थियो त अॼुकल्ह पार्टीज़ में सालगिरह तक़रीबुनि में पंहिंजी फैमिलीज़ खे माण्हू साड़ी पाराए घुमाईंदा था वठनि न घुमाईंदा आहिनि इहो को वॾो मसइलो न आहे इन जे करे आउं चाहियां ॿिन्ही गाननि मां ॿियो स्क्रिप्ट कंहिंजो हुयो हिन गाने जो गाने जो स्क्रिप्ट गाने जा ॿोल पढ़ण हुया न गाने जा जेके ॿोल हुया उहो स्क्रिप्ट हुयो जेका शाइरी उन शाइरी खे फिल्मायो गाने जा जेकी ॿोल हूंदा उन हिसाब सां डायरेक्टर उनखे फिल्म बंदि कंदो इन शाइर कहिड़ो गाने जो शाइर अफ़ज़ल साहब आहे जलाल चांडी साहिबु ॾाढो इहो पुराणो कलाम डायरेक्टर कहिड़ो रीमेक रूबी अली साहिबु हुयो रूबी पाण ई हा हाणे ॾिसो न गाने जा जीअं ॿोल हुया त उन हिसाब सां डायरेक्शन थी हुई गाने जा ॿोल अहिड़ा त न हुया जो असां जेको आहे किथे वञी करे वेही करे माना हिकिड़ो सफ़ा मसीह जा कख थी वेही रहूं गाने जा ॿोल भला थोरो गुनगुनाए जहिड़ी थई मस्त जवानी तेड़ी यारात सुहानी ओ बेहू यार कयूं प्यार छॾे वञा वञा ओ छॾे वञा बेहू यार कयूं प्यार मतां मरी न वञा हिकु त मां पाण चांडियो ऐं ॿियो गानो बि चोरी जेको कयो अथई उहो चांडे जो ई कयो अथई चोरी न कयो आहे उनखे असां रीमेक कयो आहे उन गाने खे जीआरियो आहे ॿीहर उन गाने खे नए अंदाज़ में जदीद ऐं ईअं ई पाण मुख़्तार शीदी जे गाने खे हिकु ॿिनि खे बि कयोसीं ईअं न बिल्कुलु सही हाणे हे हिकिड़ो चांडियो वेठो अथई मज़े जी ॻाल्हि ॿुधायां चांडे साहिब तव्हांखे तरीक़े हूंदा सिंधी मीडिया में इन खां वधीक गाना अची चुका आहिनि पर मसइलो इहो आहे सिर्फ़ु इरशाद जागरानी तनक़ीद ईंदी आहे ऐं असां वटि जेके दोस्त आहिनि उहे ईअं था चवनि ईअं न उर्दू फिल्मुनि में पछतो फिल्मुनि में हिकिड़ी माना अंजुमन टाइप हिकिड़ी थुली माई माना ॿनीअ में रुगो नची 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 अची वरी हीरो जे अचे सीने ते लॻे इहे गाना हिननि जो गाना थोरो अॻिते वधो अलाए किथे दुनिया पहुती आहे पाण जॾहिं बि का शइ हलाईंदा आहियूं त असांखे माण्हू चवंदा आहिनि त सिंधी ॼट आहिनि सिंधी न सुधरंदा ऐं जॾहिं का धाड़ियल कल्चर मां हटी करे का अहिड़ी सुठी शइ ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं तॾहिं बि असांखे पंहिंजा सिंधी माण्हू ई माना असांखे मायूस कंदा आहिनि असां चाहियूं था त असांखे जेकॾहिं को पढ़ियल लिखियल माण्हू कंहिं ॿिए मुल्क में ॾिसे चए त थोरी अवेयरनेस आई आहे थोरा अॻिते चढ़िया आहिनि पंहिंजा चैनल पाण ई ॾिसी करे चवंदा आहियूं त लख अलाह न था सिंधियुनि ते माना असां वटि ॿियनि मुल्कनि में वॾा वॾा एवार्ड थींदा आहिनि बाबा भारत में जेकॾहिं ॾिसो त सुठा सुठा एवार्ड असां वटि जेको आहे सो सिंध में ख़ासि तौर सिंधी आर्टिस्ट खे हिकिड़ो ई एवार्ड मिलंदो आहे लख अलाह न त इन ॻाल्हि माना हिकिड़ो पंहिंजे सिंधी माण्हू आर्टिस्टनि खे सिंधी आर्टिस्ट तमामु घणा माना ॾुखियाई जो शिकार आहिनि उन्हनि वटि वसीलनि जी खोट हूंदी आहे अणाट हूंदी आहे पोइ बि तव्हांखे हणूं वणूं ॾेई हिकिड़ो एंटरटेन कंदा उन्हनि जी तव्हां हौसला अफ़ज़ाई कयो त जीअं उहो अॻिते बि सुठो कमु कनि का बि बुराई न हुई गाने में मुंहिंजी नज़र में जेसीं ताईं का बि अहिड़ी शइ नज़र नथी अचे जेका ॾेखारण जहिड़ी न हुजे गाने में का बि ख़राबी न आहे ऐं 16 लफ़्ज़नि में तव्हांखे सम्झाए चुको आहियां वधीक तव्हां गाने में ख़राबी न आहे ख़राबी इरशाद जागरानी में आहे उहो इन लाइ जो इरशाद जागरानी माण्हुनि जे ज़हन ते जेको वेठल आहे न उन जो पर आउं चाहियां थो त इन गाने जे अचण खां पोइ जेकी नौजवान ईंदा रूबी अली जो बि इहो ख़्यालु आहे त जेकी असांजूं ॿियूं अदियूं ईंदियूं शोबिस इंडस्ट्रीअ में उनजे लाइ हिकिड़ी राह हमार थींदी त बाबा कंहिं ज़माने में अहिड़ो टच बि ॾेई विया मॉडर्न हिकिड़ो ॾेख मीडिया में ॾेई विया मीडिया खे मॉडर्नाइज़ करे विया जिदत ॾेई विया पुराणे फरसूदा जेकी गाना हूंदा हुआ उन्हनि मां थोरो निकिरी आयासीं हाणे अलाए किथे किथे अलाए छा छा पियो थिए पाण अञा हिन में त साईं सिंध तबाह थी वई सिंध जो बसि हिन गाने में सॼो चकर हुयो हाणे पुछूं था भुटे साहिब खां भुटा साहिब ॻाल्हियुनि मां तव्हां केतिरो मुतमइन थिया हो एक्चुअली ही जेका ब्रीफिंग हुई उहा इरशाद जी ठीकु आहे इरशाद जेका ब्रीफिंग ॾिनी उन में हिन पंहिंजी पोजीशन खे क्लियर करे छॾियो हाणे असल सुवालु उते थो उथे जेके असांजा व्यूअर्स आहिनि जेके ॾिसनि था जिन जो इरशाद सां बेनता प्यार आहे उहो शायदि इरशाद खे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियुनि में इन्वॉल्व थियणु पसंदि कोन था कनि वाह जी ॻाल्हि कई भुटा साहिब मां इहा ई ॻाल्हि थो चवां त इरशाद खे उहो ॾाढो सुठो सुलझल ऐं नफ़ीस टाइप जो शाइर सम्झंदा आहिनि बेसिकली कसम सां माना हुननि जे ज़हन में इहा शइ वेठल आहे अच्छा हे हिकदमि हुननि जे अपोज़िट कमु थो करे न तो माण्हुनि खां अलाए छो बर्दाश्त नथी थिए ऐं इहो बि हिकिड़े क़िस्म में प्यारु अथव यकीन तव्हां कयो इहो बि हिकिड़े क़िस्म में इरशाद प्यारु अथई घुराए थो आहियां मुंहिंजा एडमिन्स जेकी पेज हलाईंदा आहिनि ऐं कमेंट्स बि घटि पढ़ंदो आहियां ऐं पेज जी पोस्ट बि मुंहिंजा जेकी एडमिन्स करे छॾींदा आहिनि पोइ ॿुधाईंदा आहिनि त हीअ पोस्ट करे छॾी उहे ॿुधाईंदा आहिनि सख़्तु नफ़रत जो इज़हार थिए थो पर उहे ई परस्तार जॾहिं मूंसां मिलंदा आहिनि त ॾाढो प्यार बि कंदा आहिनि इहा हक़ीक़त आहे मां सभिनी परस्तारनि जो थोराए थो आहियां ऐं उन्हनि जे करे ई आहियां भला हिन गाने ते कोई केस वेस दाख़िल थियो आहे तव्हां ते 2-3 ज़िलनि में हल्का फुल्का ईअं पिटिशनर थिया आहिनि पर उन में का बि अहिड़ी का उन में अहिड़ो मवाद न आहे उहो मतनि को अहिड़ो जोगो न ठाहे सघिया आहिनि जो हिन ते का पिटिशन थिए छो त हिन में का अहिड़ी ॻाल्हि ई कोन हुई जज केतिरा वांदा कोन आहिनि जो एतिरनि फज़ूल क़िस्म जे पैसनि में पई करे पोइ पंहिंजो क़ीमती वक़्तु वकील बि असां वटि अहिड़ो वकील गानो कीअं लॻई नो कम हा नो कमेंट्स चाचा गानो कीअं लॻई
हाँ बाकायदा बाकायदा हिन है भी यार बि असांजो गोपांग बि वेठो आहे आबा गफ़ार सर बेहतरीन तमाम गाना बेहतरीन? अहिड़ी का शइ न हुई हे बि दोस्त असांजो शाइर आहे गफ़ार ऐं गफ़ार हिकिड़ी शाइरी मूंखे तमामु घणी वणंदी कहिड़ी हुई ख़ानदानी नवाब है न मुंहिंजो जानी ख़ानदानी नवाब आहे शायर आहे हा शाइर आहे अब हे तूं भला हे चांडे खे यकी सफ़ाई अकेलो छॾे ॾिनो आहे बाबा चांडियो साहिबु पंहिंजी मसरूफ़ियत में ख़बर पई आहे त हिन में नओं इश्क कयो आहे विडियो हिकिड़ी ॾिठी हाणे चांडियो साहिब खे जॾहिं मूं छॾियो हुयो आख़िरी जॾहिं मुलाक़ात थी हुई असांजी त उन वक़्तु चांडियो साहिब जी ॾाढी हुई कारी हाणे ॾाढी अछी थी वई अच्छी ॾाढी थी वई। हिन ते हिकिड़ो शेर मूंखे यादि थो अचे ॿुधायो। ॾिठे ॾींहं कई दिलदार थी विया ॾिठे ॾींहं कई दिलदार थी विया विछोड़े में वेही अछा वार थी विया चांडा तुंहिंजे लाइ हिते वेठे वेठे शेर ठाहियो अथई न अब हिते ई न पुराणी शाइरी आहे शाइर जी चांडे हिकिड़ो गानो कयो वीडियो में तव्हांखे यादि आहे ऐं ॿ टे गाना कई हिकिड़ो त कई त वे सुकारो लाहियां उहो बि ॾाढो हलियो ॾाढो हलियो ऐं ॿियो हुयो त खणी लाश मुंहिंजो हलो हुनजे दर ते हल सूर जंहिं पुॼायो क़बर ते वाह वाह अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी पुछणी आहे बेसिकली साल में ॿई ईंदियूं आहिनि ॿ हिकिड़ी ईद ते तव्हां गानो हयो अच्छा हिन जे हवाले सां मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कयां घणनि दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे त हीउ सदाईं रमज़ान में गानो छो थो ॾे अदा ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको गानो आयो इहो चंड जॾहिं बीठो चंड नज़र आयो शवाल जो तॾहिं ही गानो आणे रखियोसीं पहिरियां ॾिनोसीं न टीज़र को बि चैनल जॾहिं बि ईद थींदी आहे त पंहिंजा ईंदड़ प्रोजेक्ट्स ॿुधाईंदो आहे त हिन ईद ते तव्हां ॾिसी सघंदा न सिर्फ़ु चैनल पर तव्हां ॾिसंदो आम कारोबारी दुनिया में बि ॾिसंदो त जेके फूड्स वारा आहिनि जेके दुकानदार आहिनि उहे बि ईद ऑफर्स अलॻि ॾेई छॾींदा आहिनि मथो पोस्टर रखी ॾींदा आहिनि हिन ईद ते हीअं थींदो हिन ईद ते हेतिरो डिस्काउंट थींदो हीअ ऑफर थींदी सो इन सूरत हाल खे तव्हां ईअं वठो त असां पहिरियां तव्हांखे आगाह कयोसीं त हिन ईद ते हीउ गानो ईंदो दोस्तनि जो ख़्यालु इहो आहे त रमज़ान में आयो बाबा रमज़ान में गानो कोन आयो रमज़ान में असां टीज़र छॾियोसीं त हिन ईद ते तव्हां हीउ ॾिसी सघंदा गानो ईद ते आयो माण्हुनि जे ज़हन में इहो आहे त रमज़ान में भलारे महीने में हीउ गानो था ॾियनि अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई रमज़ान में टीज़र छॾियोसीं त ईंदड़ प्रोजेक्ट हीउ ईंदो ऐं उन्हनि टीज़रनि ते मां सम्झा कमर्शियल मिलंदा आहिनि चैनल खे पोइ वरी उन्हनि ते वरी पैसा बि ॾिसो न मार्केटिंग वारा उहे पुछा कंदा आहिनि त हिन ईद ते तव्हां छा ॾींदव उहे शयूं पहिरियां तयारु कबियूं आहिनि मार्केट में लाइबियूं आहिनि ॿुधाए बियूं आहिनि त बाबा हीअ शइ असां ॾींदासीं तव्हां असांखे हिन जे बदिले में छा ॾींदो मतिलबु कमर्शलाइज़ जेको ज़मानो आहे सिस्टम आहे उनखे नज़र में रखी करे हिकिड़ो टीज़र ॾींदा आहियूं टीज़र आयो गानो रमज़ान में न आयो गानो रमज़ान में न आयो टीज़र आयो अच्छा कमेंट मां तव्हां पढ़ां थो इरशाद हुन में जिते किथे लॻो पियो आहे भई सिंधी इमरान हाशमी आहे इमरान तव्हांजो नालो आहे नालो मुंहिंजो आहे ठीकु आहे उन्हनि माण्हुनि खे चओ त उहो जॾहिं बि हिन सां मिलनि त हेलमेट पाए उहे हेलमेट पाए अचनि हीअ मूंसां ॾाढो प्यारु कंदा आहिनि हीअ जेकी बि मूंसां नफ़रत इज़हार कंदा आहिनि मिलंदा आहिनि ॾाढो प्यारु कंदा आहिनि पर मां चवां थो त जेकॾहिं दिमाग़ सां सोचींदव असां शऊर वारा माण्हू आहियूं असांखे अॻिते वधणु घुरिजे असां पोइ ते छो आहियूं सिर्फ़ु इन जे करे त पाण बग़ैर कंहिं सोच सम्झ जे गारियूं ॾेई ॾियणु दोस्तो सुठी तरबियत दोस्तो हिन वीडियो खे तव्हां ॾिसी महिरबानी कजो ऐं ॿियो छा आहे त दलील ॾियो न दलील ॾियो ॻाल्हायो टॉक कयो त बाबा हीअ हिन में छा हुयो छा न हुजणु खपे आहे गारियूं माण्हू तॾहिं ॾींदो आहे जंहिं वटि दलील न हूंदो आहे गारियूं ॾियणु ग़लति ॻाल्हि आहे उहे पंहिंजे पेरेंट्स जी पंहिंजे वालदेन जी तरबियत ॿुधाईंदा दोस्तो ही फैमिली चैनल आहे नटवर्ल्ड ब्रॉज बराए महिरबानी हे चांडियो वेठल आहे इरशाद असलम भुट्टो हेॾो वकील वेठल आहे गफ़ार सां शाइर वेठल आहे का गार गंद न लिखिजो छो जो हिनखे तक़रीबन फैमिली ॾिसंदी आहे चैनल खे इरशाद असांजो प्यारो दोस्त आहे पुराणो दोस्त आहे ठीकु आहे हुनजो जेको कमु आहे उहो हुनजे सम्झो जॉब में शामिलु आहे हुनखे करिणो पवंदो स्क्रिप्ट को लिखंदो आहे डायरेक्टर को हूंदो आहे कैमरामैन को हूंदो आहे हुनखे उहो सम्झाईंदा आहिनि हुनखे उहो करिणो पवंदो आहे ठीकु आहे हुन पंहिंजा दलील पेश कया जे तव्हांखे ग़लति था लॻनि त ठीकु आहे हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे पर विराए महिरबानी हिन ते ग़लति कमेंट न कजो इरशाद खां मां इहो पुछंदुमि इरशाद कुर्बानी वारी ईद ते गानो ईंदो कुर्बानी वारी ईद ते ईंदो ऐं ॾाढो सुठो गानो ईंदो ऐं चाहियां थो त अहिड़ी एक्टिविटी कजे जेका भली दोस्तनि खे पसंदि न हुजे फ़िलहालु पर ईंदड़ वक़्त में हू चवंदा त हिकिड़ो माण्हू अहिड़ो हुयो जेको जदीद सुठो कमु ॾेई मतिलबु तव्हांजो हिन ईद ते उहो गानो ईंदो जेको तव्हांजा पोयां सभई शयूं धोई छॾींदो मतिलबु क्लियर करे छॾींदो तव्हांखे जेके मिसाल माण्हू तव्हांखे ग़लति जुमलनि में था यादि कंदो सुठियुनि ॻाल्हियुनि में यादि कंदा ॿुधायां त हीउ रेशो जेको आहे न उहो 50-50 आहे हा हा बिल्कुलु कमेंट्स में बि 50-50 आहे मूंखे मां तव्हांखे ॿुधायां थो त जेकी बि सुठा वॾा माण्हू बाशूर माण्हू वॾा माण्हू जो चवणु मक़सदु आहे जेकी सुठी ज़िंदगी खे तालीम मिलियल आहे
जेकी तइलीम याफ़्ता माण्हू आहिनि जिन मुख़्तलिफ़ मुल्क ॾिठा आहिनि मुख़्तलिफ़ कंट्रीज़ ॾिसी चुका आहिनि जेकी पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि जेकी सुलझियल माण्हू आहिनि हीअ छा आहे त असांजा ज़हन जेके न कुंद ज़हन इहे हाईटेक थियल आहिनि असां ज़हनी तौर ते बीमार माण्हू आहियूं इन जे करे अहिड़ा कमेंट्स ईंदा आहिनि न त रोशन ख़्याल माण्हू चवंदा वेल इन गुड ज़बरदस्त कीप इट अप। दोस्तो इहो इरशाद जागीरानी जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो त ईद ते जेको गानो थियो उन में छा थियो कीअं थियो बहरहाल हुन इहो बि चयो त सिंधी आर्टिस्टनि खे सिर्फ़ु हिकिड़ो ई अवार्ड मिलंदो आहे उहो आहे लख लानत अथई। बहरहाल दोस्तो तव्हांखे इन वीडियो खे ॾिसी जेके कमेंट्स करणा आहिनि बराए महिरबानी गारे में न ॾिजो, ही फैमिली चैनल आहे, वॾी महिरबानी।